16 खां 18 अगस्त ताईं महकमा मौसमियात तरफ़ां 2022 जहिड़ी बरसातुनि जी अॻकथी कई आहे। 16 खां 18 अगस्त ताईं सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पइजी सघे थी ऐं बरसातुनि जो इहो स्पेल हिन वक़्तु उत्तर सिंध में दाख़िल थी चुको आहे। महकमा मौसमियात जी प्रेस रिलीज़ मूजिबि अॼु खां सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब में बरसातुनि जी अॻकथी कई वई आहे। मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसी सघो था पिया त हिन वक़्तु हीउ जेको बरसातुनि वारो स्पेल आहे, बरसातूं वसाइण वारो हीउ स्पेल हिन वक़्तु पंजाब ऐं राजस्थान मां सिंध में दाख़िल थी रहियो आहे। उत्तर सिंध वारनि इलाइक़नि में हीउ बरसातूं वसाइण वारो स्पेल दाख़िल थी चुको आहे ऐं इहो सुभाणे जे ॾींहं ते उत्तर सिंध खां ॾखिण सिंध में दाख़िल थींदो ऐं सुभाणे जे ॾींहं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ त किथे हल्कियूं बरसातूं वसाईंदियूं। इहो बरसातुनि वारो स्पेल 18 अगस्त ताईं सिंध में दाख़िल रहंदो ऐं किथे तेज़ त किथे हल्कियूं बरसातूं वसाईंदो। इन सां हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी सघनि था। महकमा मौसमियात जी अॻकथी आहे त हिननि बरसातुनि जे स्पेलनि दौरान हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी वेंदा ऐं जेके मौसमी माहिर आहिनि उन्हनि इहो ख़दशो ज़ाहिर कयो आहे त 2022 जी बरसातुनि वांगुरु इहे बरसातूं बि सिंध में तबाही मचाए सघनि थियूं। इन करे रेन डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे अॻुवाटी उपाउ करणु घुरिजे ऐं उहे अॻुवाट उपाउ हिन वक़्तु कया विया आहिनि। गुज़िरियल जेको स्पेल हुयो बरसातुनि जो, उन में पाणीअ जे निकासी खे गटर लाइननि खे बहितर नमूने सां मेंटेन कयो वियो। इन ते सिंध हुकूमत जस लहे। हिन वक़्तु बि जेकॾहिं बरसातुनि जो अॻकथियूं कयूं वियूं आहिनि त हुकूमत खे घुरिजे त हेठाहीं वारा इलाइक़ा जिते माण्हू रहनि था पिया उहे ख़ाली कराया वञनि। बाद में जीअं उन्हनि खे का तकलीफ़ खे मुंहुं न ॾियणो पइजी सघे। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था पिया त हीउ स्पेल जेको पूरी सिंध खे पंहिंजी लपेट में आणे सघे थो पियो, इहो स्पेल इंतिहाई ख़तरनाक तूफ़ानी बारिशूं ॾेई सघे थो। इन सां हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी वेंदा ऐं महकमा मौसमियात इहा अॻकथी कई आहे, पेशन गोई ॾिनी आहे, प्रेस रिलीज़ जारी कई आहे, जंहिंमें हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास डिवीज़न, नवाबशाह डिवीज़न ऐं सिंध जा तमामु तर इलाइक़ा बरसातुनि जी लपेट में अची सघनि था। सुभाणे जे ॾींहुं हीउ जेको स्पेल आहे इहो समूरो ॾींहुं सिंध में मौजूदु रहंदो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातूं वसाईंदो। घोटकी, कशमोर, जैकबाबाद, पनवाकिल, सखर, रोहड़ी, नौदेरो, डोकरी ऐं शिदातकोट, कंबर, नौशरफरोज़, मोरो, नवाबशाह, काज़ी अहमद, डहरकी, खैरपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसातुनि जी अॻकथी महकमा मौसमियात तरफ़ां कई वई आहे। प्रेस रिलीज़ मूजिबि अॼु खां बरसातुनि जो हीउ स्पेल सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दाख़िल थींदो ऐं सिंध जे हिन वक़्तु उतरनि इलाइक़नि में कारा ऐं घाटा ककर मौजूदु आहिनि ऐं बरसातुनि जो जेको सिस्टम आहे, जेके तूफ़ानी बरसातूं आहिनि उहे अॼु राति खां शुरू थींदियूं, जेके सुभाउ ॾींहुं समूरो ऐं आचर ते जेको आहे सो वसी सघनि थियूं। ॾखिण सिंध में ऐं लाड़ वारे इलाइक़नि में बि हीउ बरसाती सिस्टम तबाही मचाए सघे थो। मौसमी माहिरनि सोशल मीडिया ज़रिए मुख़्तलिफ़ मेटा या जेके सोशल मीडिया एप्स आहिनि उन्हनि ज़रिए या आगाही ॾिनी आहे त माण्हुनि खे एहतियाती तदबीरूं अख़्तियार करणु घुरिजनि। एहतियाती तदबीरूं कहिड़ियूं आहिनि? बिजलीअ जे पोलनि खां माण्हुनि खे साइड रहणु घुरिजे तूफ़ानी बारिशुनि दौरान ऐं तूफ़ानी बरसातुनि दौरान माण्हुनि खे खिवण जिथे विद्युत किरण जा ख़तरा मौजूदु हुजनि उन्हनि इलाइक़नि खां परे वञणु घुरिजे। मिसाल तौर ते विद्युत किरण जो सभ खां वॾो ख़तरो वणनि जे हेठां वेहण सां पेश ईंदो आहे, छो जो अक्सर जेका विद्युत किरंदी आहे उहा वणनि जे मथां किरंदी आहे। जिते वणनि में माण्हू वेठा हूंदा माण्हुनि खे उन्हनि वणनि हेठां न वेहणु घुरिजे। तूफ़ानी बरसातुनि में पंहिंजो पाण खे बचायो ऐं एहतियाती तदबीरूं उन्हनि ते अमल कयो। आसिफ़ शर्फ़ी ॾींदा इजाज़त। अल्लाह।